तंहिंजे करे गैर शरई शइ न कयो तव्हां। इन में न तव्हांखे फ़ाइदो आहे ऐं जिते तव्हां संगाबंदी कयो त हुते बि फ़ाइदो न आहे। ऐं इहो रिवायत महिरबानी करे ख़तमु कयो। तव्हांजी नियाणियूं छोकिरियूं जवान थी वियूं आहिनि, लेकिन उन्हनि जी शादी न थी थिए। छो जो साईं माइटनि में रिश्तो न आहे। तव्हां माइटनि खां ॿाहिरि बि अचो, तव्हांखे साइंस प्रूव करे ॾेखारियो आहे जो अगरि थोरो माइटनि में तव्हां शादी कयो था अॻिते औलाद में काई न काई दुश्वारी तकलीफ़ डिफेक्ट थो थिए। तंहिंजे करे इन रिवाज मां बि ॿाहिरि निकिरो। ॿियो गमी ख़ुशी, वॾो माण्हू आहे या नंढो माण्हू आहे, हर एक के घर में अचणी आहे। जॾहिं कंहिं ख़ानदान जो वॾो फौत थो थी वञे, उन माल में, मिल्कियत में, जायदाद में, पैसे में तव्हांजी नियाणियुनि जो बि शरई हक़ आहे, तव्हांजी छोकिरियुनि जो शरई हक़ आहे। उन्हनि खे उहो तव्हां शरई हक़ ॾियो। छो जो हिते असां वटि रिवायत थींदो आहे जो बाबा छो छोकिरनि खे ॾियो, छोकिरियुनि खे कुझु न ॾियो। इहो तमामु ग़लति आहे। तव्हांखे शरई हक़ निभाइणो पवंदो। इन दुनिया में बि सुरखो थींदा, आख़िरत में बि थींदा। तंहिंजे करे पंहिंजो शरई हक़ तव्हां निभायो। हमेशह पंहिंजे पाड़े वारे जी वधि में वधि इज़त कयो। कॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचे, जेसिताईं तव्हांजे मित्र माइटनि खे ख़बर पए पाड़े वारा तव्हां वटि सॾ में था अचनि। तंहिंजे करे हमेशह पाड़े वारनि जी वधि में वधि इज़त कयो। तव्हां कंहिंजी नंढे जी या वॾे जी इज़त कंदव त तव्हांखे ख़ुदा ताला पाण इज़त ॾींदो। इहो शइ तव्हां ज़हन में रखो। ॿारनि खे वधि में वधि तरबियत ॾियो, ॿारनि सां मोहबत कयो। ख़ुदा ताला तव्हांजे ॿारनि जे दिलि में तव्हांजे लाइ इज़त ऐं मोहबत पैदा कंदो। हर नमाज़ में पाकिस्तान जे लाइ, दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ ऐं पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ हमेशह दुआ कयो। छो जे पाकिस्तान सां असांखे प्यारु आहे त असांखे पाकिस्तान जी फ़ौज सां बि प्यारु थियणु खपे। छो जे फ़ौज पाकिस्तान जे लाइ, अवाम जे लाइ तमामु वॾी क़ुर्बानियूं ॾिए पई। कोशिश करे तव्हां नमाज़ खां पोइ ज़िक्र कयो। ख़ुदा ताला तव्हांजे रिज़्क़ में, रोज़ी में बरकत अता फरमाईंदो। ॿी जमायत खे जो मां शइ ॿुधाइण थो चाहियां ख़ासि तौर सां, जॾहिं अॼुकल्ह त साइंस डॉक्टर इलाही थी विया आहिनि। पुराणे ज़माने में जॾहिं मूंखे कोई बदन ते ख़ारिश थींदी हुई या बदन जी कोई तकलीफ़ थींदी हुई खल जी, त मूंखे यादि आहे मुंहिंजी ॾाढी निम जा पाण, निम जा जो फल आहिनि उहो पाणी में उॿारींदी हुई ऐं पोइ उन सां मूंखे विंजराईंदी हुई जो बदन जी ख़ारिश वग़ैरह ख़तमु थिए। असांजे इलाही माण्हुनि खे निम जे वण जी क़दुरु ई न आहे। जंहिं घर में निम हूंदो उन घर में मच्छर, मक्खी, जीत घटि हूंदो। तंहिंजे करे मां पंहिंजी जमायत खे चवां थो, कोशिशि करे निम जो वण पंहिंजे घर में, औताक में तव्हां लॻायो। घर जे ॿाहिरां निम लॻायो। छो जो जिते बि निम हूंदो उते तव्हां पाण महसूसु कंदव जो मच्छर, जीत, कीड़ो मकोड़ो घटि ईंदो आहे। छो जो निम जो पन कौड़ो आहे। त महिरबानी करे तव्हां पंहिंजे औताक जे ॿाहिरां, घर जे ॿाहिरां, औताक में, घर में अगरि जाइ आहे
ये वण भी पोखियो। इंशाअल्लाह ताला खुदा तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। जॾहिं तव्हां वापसि वञो तमामु ख़्याल सां वञो। तव्हां सां नंढा ॿार बि आहिनि, बुज़ुर्ग भी आहिनि। तकड़ जी काई ॻाल्हि न आहे, आराम सां वञो। खुदा ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। बिस्मिल्लाह रहमान यार हमारी रज़त उसमें हमारी रहनुमाई।